कुरान पाक जे अंदर अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो
शहरु रमज़ानल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। रमज़ान जो महीनो उहो महीनो आ जंहिंमें क़ुरान नाज़िल कयो वियो, माण्हुनि लाइ हिदायत रहनुमाई फ़ैसिले जूं चिटियूं ॻाल्हियूं आहिनि। फ़मन शहिद मिनकुम अश-शहर फ़लयसुमहु, पोइ तव्हां मां जंहिंखे रमज़ान जो महीनो मिले त उहो ज़रूर हिन जा रोज़ा रखे। हिन आयत में रमज़ान मुबारक ऐं क़ुरान जो गॾु ज़िक्र आयो आहे। हिन उम्मत लाइ रमज़ान बि रहमत आहे त क़ुरान बि रहमत आहे, रमज़ान बि नेमत आहे त क़ुरान बि नेमत आहे, रमज़ान बि अता आहे त क़ुरान बि रब जी अता आहे। रोज़े महशर रमज़ान मुबारक महीनो बि शफ़ाअत कंदो त अल्लाह जो पाक किताब क़ुरान करीम बि शफ़ाअत कंदो। मुस्नद अहमद में हज़रत अब्दुल्लाह बिन आमिर खां रवायत आहे, पाण फरमायाऊं अस्सियाम वल क़ुरआन यशफ़अन लिल अब्दि यौमल क़ियामह। रोज़ा ऐं क़ुरान क़यामत वारे ॾींहुं बांहे जे लाइ शफ़ाअत कंदा। यक़ूलु सियाम ऐ रब्बे मनअतुहु उत्ताम वश्शहवात बिन्नहार फशफ़्फ़िअनी फ़ीहि वयक़ूलुल क़ुरआन मनअतुहु नौम बिल्लैल फशफ़्फ़िअनी फ़ीहि क़ाल फ़युशफ़्फ़अन। रोज़ा चवंदा ए पालणहार, मूं उनखे खाइण खां ऐं शहवतुनि खां ॾींहं जो रोकियो हो। क़ुरान चवंदो या रब्बल आलमीन, मूं उनखे राति जे सुम्हण खां रोकियो हो। पोइ ॿई शफ़ाअत कंदा ऐं ॿिन्ही जी अल्लाह रब्बुल आलमीन शफ़ाअत क़बूल फरमाईंदो। हिन माह जा रोज़ा रब्बे करीम मोमिननि मथां फ़र्ज़ कया आहिनि। रमज़ान जा रोज़ा इस्लाम जे 5 रुकननि मां हिकु अहम रुकन आहिनि, जंहिंजो छॾींदड़ गुनहगार ऐं इनकार कंदड़ काफ़र। रमज़ान जे रातिनि में क़याम करणु हिकु पाकीज़ अमल आहे। उन क़याम करण वारे लाइ जन्नत जो वाइदो थियल आहे। तरावीह निमाज़ बि क़ियामुल लैल में शामिल आहे। रमज़ान जे रोज़नि रखण वारे जा ऐं रमज़ान जे रातिनि में क़याम करण वारे जा गुज़िरियल सॼी ज़िंदगी जा गुनाह अल्लाह ताला बख़्शे छॾींदो आहे। बुखारी ऐं मुस्लिम में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे, सुन हबीब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। आका फरमायो, जंहिं माण्हू ईमान ऐं सवाब जी नियत सां रमज़ान जा रोज़ा रखिया त उन जा गुज़िरियल सभु गुनाह माफ़ कया वञनि था। मन क़ाम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जंहिं माण्हू ईमान ऐं सवाब जी नियत सां रमज़ान जे रातिनि जो क़याम कयो त उन जा गुज़िरियल सभु गुनाह माफ़ कया वञनि था। दोस्तो, रमज़ान जा रोज़ा रखणु
ऐं रमज़ान जे रातिनि जो जागण ऐं अल्लाह अॻियां सजदा करण का मामूली ॻाल्हि नाहे, बल्कि उन सां अल्लाह राज़ी थी वेंदो आहे। पर शर्त इहो आहे त ईमान सां हुजे ऐं अल्लाह जी रज़ा ख़ातिर हुजे ऐं मुहासिबे नफ़्स हुजे, यानी नफ़्स सां जिहाद हुजे। मुसलमान हो, रमज़ान मुबारक जे शान जो बयान ॿुधणो आहे। अचो पंहिंजे प्यारे महबूब मदनी मंठार अड़ियनि जे आधार यतीमनि जे यार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो जेका ज़ुबान बग़ीए तर्जुमान, जंहिं महबूब जो हर गुफ़्तो वही रब्बानिया। हज़रत सैयदना सलमान फ़ारसी रज़ियल्लाहु ताला अन्हु वो शान वारो सहाबी आहे जंहिंखे पाक पैगंबर मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण पंहिंजो अहल बैत सॼियो आहे। उन सुहिणे सलमान रज़ियल्लाहु अन्हु चयो त शोबान जे आख़िरी ॾींहुं असांजे आका असांजे रहबर सुहिणे मदनी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ख़ुतबो ॾिनो। उन में इरशाद फरमायाऊं त अय्युहन्नास क़द अज़ल्लकुम शहरुन अज़ीमुन शहरुन मुबारक। ए इंसानो, अवां मथां वॾी अज़मत वारो बरकत वारो महीनो अची रहियो आहे, आमद वारो आहे, तशरीफ़ वठी रहियो आहे। शहरुन फ़ीहि लैलतुन ख़ैरुम मिन अल्फ़ शहरिन, उहो महीनो आहे जंहिंमें हिकु अहिड़ी रात आहे जेका 1000 महीननि खां बि भली आहे। जअलल्लाहु सियामहु फरीदतन व क़ियाम लैलति ततव्वुआ। अल्लाह उन जे रोज़नि खे फ़र्ज़ ऐं उन जे रात जे क़याम खे नफ़िल कयो आहे। मन तक़र्रब फ़ीहि बिख़स्लतिन मिनल ख़ैर कान कमन अद्दा फरीदतन फ़ीमा सिवाह। उन माह में जेके नफ़िली नेकीअ जे ज़रिए क़ुर्बत हासिल कई त उहो ॿियनि महीननि में फ़र्ज़नि जे अदा करण वांगुरु आहे। यानी हिन महीने में जंहिं नफ़िल पढ़ियो उन जे दफ़्तर में अल्लाह ताला फ़र्ज़ जो सवाब लिखे थो। वमन अद्दा फ़ीहि फरीदतन कान कमन अद्दा सबईन फरीदतन फ़ीमा सिवाह। ऐं जंहिं माण्हू हुन में फ़र्ज़ अदा कयो त उहो हुन माह खां सवाइ ॿियनि महीननि में 70 फ़र्ज़नि जे अदा करण वांगुरु आहे। यानी नफ़िल जे एवज़ फ़र्ज़ जो सवाब, फ़र्ज़ जे एवज़ 70 फ़र्ज़नि जो सवाब रब करीम हिन महीने में अता फ़रमाए थो। मुंहिंजे आका फ़रमायो वहुव शहरु सब्र व सब्र सवाबुहुल जन्नह। ऐं इहो सब्र जो महीनो आहे ऐं सब्र जो बदिलो जन्नत आहे। व शहरुल मवासात, ऐं इहो हमदर्दीअ जो महीनो आहे। व शहरुन युज़दादु फ़ीहि रिज़्क़ुल मोमिन, ऐं इहो अहिड़ो महीनो आहे जंहिंमें मोमिन जी रोज़ी वधाई वञे थी। जंहिं माण्हू इन महीने में कंहिं रोज़ेदार खे रोज़ो खोलायो त उन जे गुनाहनि जी माफ़ी ऐं जहन्नम जी बाहि खां छुटकारो आहे। उनखे बि रोज़ेदार जेतिरो अजुर ॾिनो वेंदो, पर रोज़ेदार जे सवाब में का कमी कान कई वेंदी। सहाबा अर्ज़ कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां मां हर हिक खे इहा तौफ़ीक़ नाहे जो रोज़ेदार खे रोज़ो खोलाए सघूं। मुंहिंजे आका फ़रमायो जंहिं कतल जी ॻड़ी या खीर जी लप ते बि कंहिंखे रोज़ो खोलायो त उन जे लाइ बि साॻियो ई सवाब आहे। वहुव शहरुन अव्वलुहु रहमतुन व औसतुहु मग़फ़िरतुन व आख़िरुहु इत्क़ुम मिनन नार।
फरमायो ऐं उहो अहिड़ो महीनो आहे जंहिंजो पहिरियों ॾहो रहमत, ॿियो ॾहो बख़्शिश ऐं पोयों ॾहो जहन्नम जी बाहि खां छुटकारो आहे। पोइ जंहिं माण्हू हिन माह में पंहिंजे नौकर मथां कम जी हल्काई कई त अल्लाह हुनखे बख़्शे छॾे थो, उनखे बाग़ जहन्नम खां निजात ॾेई छॾे थो। पोइ इन माह में 4 कम घणा कयो। घणा कम मुंहिंजे आका फरमायो 4 कम हिन महीने में घणा कयो। 2 कम अहिड़ा जिन सां पंहिंजे पालणहार खे राज़ी कयो था। 2 कम अहिड़ा आहिनि जिन खां सवाइ अव्हां जो को चारो ई नाहे। उहे 2 कम जिन सां पंहिंजे पालणहार खे राज़ी कयो था से इहे आहिनि त हिन महीने जे अंदरि ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह जी तस्बीह तमामु घणी पढ़ो। मुंहिंजा आका फरमायो उन खां पोइ अल्लाह खां इस्तग़फ़ार कयो। अस्तग़फिरुल्लाह तआला रब्बी मिन कुल्लि ज़म्बिन व अतूबु इलैहि। हिन महीने में इस्तग़फ़ार घणो पढ़ो ऐं ला इलाहा इल्लल्लाह जी तस्बीह घणी कयो। ऐं उहे 2 कम जिन खां सवाइ जो चारो नाहे से ही आहिनि जो हिकु त अल्लाह खां जन्नत घुरो, ॿियो जहन्नम जी बाहि खां पनाह घुरो। मुंहिंजे आका फरमायो आहे जीअं शाइर दादन फ़क़ीर कंहिं शेर में चयो त जन्नत न खपे मूंखे, जन्नत खे कंदुसि छा मां। पर असांजे पीर मुर्शिद हज़रत सोना साईं रहमतुल्लाह अलैह जन बि दरगाह फ़क़ीरपुर जा दादन फ़क़ीर बि राधन जो साईं जन फरमायो ए फ़क़ीर ईअं न चओ। मुंहिंजे आका मदीने वारे साईं फरमायो आहे त जन्नत जी तलब कंदा कयो, छो त जन्नत रुगो हूरुनि गुलमाननि मगलनि माड़ियुनि जो मरकज़ न, पर जन्नत उहो मकान आहे जिते अल्लाह जो दीदार थियणो आहे। पोइ साईं फरमायो त ईअं चवंदा कयो त जन्नत बि खपे मूंखे, जन्नत बि ज़रूरी आहे, पर जन्नत खां मथे आहे ऐवान मुहम्मद जो। चई जन्नत जन्नत आहे, पर उन जन्नत जे अंदरि उहो ऐवान जिते मुंहिंजो आका मदीने वारो साईं रही रहियो आहे उहो ॿियनि जन्नतुनि खां वधीक शानदार आहे। पोइ जंहिं बि माण्हू हिन माह में कंहिं रोज़ेदार खे रजु करायो त अल्लाह हुनखे मुंहिंजे हौज़ मां पाणी पियारींदो जो वरी कॾहिं उञारो न थींदो एसि ताईं जो जन्नत में दाख़िल थी वेंदो। मुंहिंजे आका फरमायो तव्हां इहा तलाश रखंदा कयो। मुस्लमानो जन 4 ॻाल्हियुनि जो असांजे आका असांखे अमर कयो, उन्हनि 4 कमनि जे करण जी कोशिशि कयो। हिकु त रोज़ानो घटि में घटि 200 भेरा कलमो पाक पढ़ो, यानी तस्बीह ला इलाहा इल्लल्लाह जूं 2 तस्बीहूं घटि में घटि रोज़ाना ज़रूरी आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु ॿियो कमु इहो कयो जो रोज़ानो घटि में घटि 200 भेरा इस्तग़फ़ार पढ़ो। अस्तग़फिरुल्लाह तआला रब्बी मिन कुल्लि ज़म्बिन व अतूबु इलैहि। इहे 2 तस्बीहूं बि पढ़ो। 3 कमु ही कयो जो अल्लाह खां जन्नत जी दरख़्वास्त कयो त या अल्लाह उहा जन्नत जेका तो पंहिंजे मोमिन बाननि लाइ बनाई आहे सा मूंखे अता कर। चौथों अल्लाह खां जहन्नम जे बाग जी पनाह घुरो, या अल्लाह उहा जहन्नम जी भड़कंदड़ बाग जेका तो काफ़रनि मुशरिकनि मुनाफ़िकनि लाइ पैदा कई आहे उन खां मूंखे पंहिंजी पनाह अता कर। हदीस पाक में एक जामे दुआ अचे थी
जंहिंमें जन्नत जी तलब बि आहे त जहन्नम खां पनाह बि आहे। उहा दुआ मुंहिंजे आका नबी नामदार सिखारी। अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुकल जन्नत व मा क़र्रब इलैहा मिन क़ौलिन औ अमलिन व अऊज़ु बिका मिनन नार व मा क़र्रब इलैहा मिन क़ौलिन औ अमल। तिबरानी कबीर हज़रत उबादा बिन सामत खां रवायत कई आहे त रमज़ान अची चुको हो त हिक ॾींहुं रहमत वारे हबीब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नसीहत कंदे फरमायो, अमां वटि रमज़ान आयो आहे जेको बरकत जो महीनो आहे। अल्लाह उन में अव्हां खे शाहूकार करे छॾींदो। फयंज़िलुर रहमत व यहुत्तल ख़ताया वयुस्तजीबु फीहि दुआ। और रहमत नाज़िल थिए थी, गुनाह मिटजनि था, उनमें दुआ क़बूल कई वञे थी। मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो, अल्लाह अव्हां जी इबादत ॾांहुं निहारे थो, अव्हां खे ॾिसी मलाइकनि ते फ़ख़ुरु करे थो। पोइ इन मांग में पंहिंजे जाननि खां अल्लाह वटि नेकियूं पेश कयो। पोइ बेशक उहो बदबख़्त आहे जेको उन में अल्लाह जी रहमत खां महरूम रहिजी वियो। यानी आका फरमायो हिन महीने में अमीं तिलावत सां, इस्तग़फ़ार सां, तस्बीहात सां, दुरूद पाक सां अल्लाह रब्बुल आलमीन जी दरबार में वसीलो ॾेई दुआ घुरंदा कयो। मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बुखारी ऐं मुस्लिम में हज़रत अबू हुरैरा खां रवायत आहे, इज़ा दख़ल शहरु रमज़ान फुतिहत अबवाबुस समाए व गुल्लिकत अबवाबु जहन्नम व सुलसिलतिश शयातीन। मुंहिंजे आका फरमायो, जॾहिं रमज़ान दाख़िल थींदो आहे यानी चंड नज़र अची वेंदो आहे त आसमान जा दरवाज़ा खोलिया वञनि था, जहन्नम जा दरवाज़ा बंदि कया वञनि था, शैतान क़ैद कया वञनि था। ॿी रवायत में आहे त जन्नत जा दरवाज़ा खुली पवनि था। टी रवायत में आहे त रहमत जा दरवाज़ा खुली पवंदा आहिनि। दोस्तो, ही रमज़ान जी बरकत ऐं करामत आहे जो आमदे रमज़ान सां जहन्नम जा दरवाज़ा बंदि ऐं जन्नत जा दरवाज़ा खुली वञनि। सोचण जी ॻाल्हि आहे त दरवाज़ो बंदि उहो कबो आहे जेको खुलियल हूंदो आहे ऐं खोलबो उहो आहे जेको बंदि हूंदो आहे। यानी जन्नत जा जेके दरवाज़ा सारो साल बंदि हा से रमज़ान जे चंड ॾिसण सां खुली पवनि था, ऐं जहन्नम जा जेके दरवाज़ा सॼो साल खुलियल हा से रमज़ान जी आमद सां बंदि कया वञनि था। ऐं वॾी करम नवाज़ी हीअ जो असांजो वॾो वेरी शैतान जेको गुमराहीअ जा घाट ॾेखारे थो, बुराई बेहयाई जी वाट वठाए थो, उहो पलीत क़ैद में पइजी वेंदो आहे। जीअं मुस्लमान आज़ाद थी अल्लाह जी इबादत कनि। मुस्नद अहमद में रवायत आहे, हादी आलम रसूल मुकर्रम नूर मुजस्सम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल फरद सियाम रमदान व सननतु क़ियामहु फमन सामहु व क़ामहु इहतिसाबन खरज मिन ज़ुनूब कयौम वलदतहु उम्मुहु। उहा बोली आहे जेका मुंहिंजे आका पंहिंजे ज़ुबान सां पाण ॻाल्हाई। मुंहिंजे आका फरमायो, बेशक अल्लाह अज़्ज़ व जल रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि ऐं रमज़ान जे रातिनि जे जागण क़याम करण खे मूं पंहिंजी सुन्नत बनायो आहे। पोइ जंहिं बि माण्हू सवाब ख़ातिर रमज़ान जा रोज़ा रखिया ऐं रातिनि जो क़याम कयो त उहो गुनाहनि खां ईअं निकिरी वञे थो जीअं उन ॾींहुं हुयो जंहिं ॾींहुं हुनखे हुनजी माउ ॼणियो।
ख़ुदा रहमत वारो हबीब असां जो ख़ैर ख़्वाह हुज़ूर त चाहिनि इहो था त मुंहिंजी उम्मत जन्नत में कसीर तइदाद में वञे ऐं जहन्नम खां ॿाहिरि हुजे। जॾहिं माण्हू माउ पेटां ॼमंदो आहे त उन जो दफ़्तर सफ़ेद हूंदो आहे, उन में का बि ख़ता ॾोह गुनाह लिखियलु न हूंदो आहे। तीअं रमज़ान जे रोज़ेदारनि ऐं जागण वारनि खे बि अल्लाह ईअं पाक साफ़ बनाए छॾींदो आहे। पर उन में हिकु शर्त आहे त उहे रोज़ा ऐं तरावीहूं सभु रब जी रज़ा जे ख़ातिर हुजनि। उन में को बि गर्ज़ या मक़सद, को ॾेख, को रियाव न हुजे। ईअं बि न हुजे जो सॼी राति वेठो क्रिकेट ते धिका खाए, हरू भरू जागे, सुबुह जो मानी खाई सुम्हे त मग़रिब जो मानस एलाज़नि सां उथारे, हिकिड़े फ़र्ज़ जे करे फजर बि वई, ज़ुहर बि वई, असर बि वई, 3 निमाज़ुनि जा फ़र्ज़ क़ज़ा करे छॾी। अहिड़े क्रिकेटर जे उन रोज़े खां ईअं हुजणु भलो, छो त अल्लाह जी ज़ाते बाबरकात फ़रमायो आहे त अव्हां रोज़ो रखी करे, हालांकि रोज़ेदार जी इहा अज़मत आहे जो मुंहिंजे आका फ़रमायो त रोज़ेदार भली सुतो पियो हुजे पर उन जो सुम्हणु, उन जे वात जी बोइ अल्लाह ताला वटि मुश्क खां वधीक मुअत्तर ऐं पसंदि कई वेंदी आहे। पर इन जो मक़सदु इहो बि त न आहे न बा त हिकिड़ो फ़र्ज़ रमज़ान मुबारक महीनो हिकिड़ो अचे, उन जो हिकिड़ो रोज़ो रखी वरी 3 फ़र्ज़ निमाज़ुनि जा क़ज़ा करे छॾे त अहिड़े रोज़े रखण मां रूहानियत निकिरी वञे थी। अहिड़ो रोज़ो न हुजे। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती हो। तिरमिज़ी में सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन अफ्तर यौमम मिन रमज़ान मिन गैरि रुख़्सतिन वला मरदिन लम यक़दि अन्हु सौमुद दहर कुल्लिही व इंसामह। मुंहिंजे आका फरमायो, जे माण्हू बिना कंहिं शरई उज़्र या बीमारीअ जे रमज़ान जो हिकु रोज़ो छॾे ॾिनो त उन जे एवज़ अगरि सारी उमिरि बि रोज़ा रखे त उन हिकु रोज़े जो बदिलो नथा थी सघनि। हिकिड़ो रोज़ो रमज़ान जो छॾियईं, सॼी ज़िंदगी रोज़ा रखे पर उन हिकिड़े रमज़ान मुबारक वारे रोज़े जो बदिलो नथा थी सघनि। रमज़ान जो हिकु रोज़ो सॼी ज़िंदगी जे नफ़ली रोज़नि खां अफ़ज़ल ऐं आला। तिबरानी औसत में हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु अन्हुमा खां रवायत आहे, मुंहिंजे आका फ़रमायो, मन अदरक शहर रमज़ान वलम यसुमहु फ़क़द शक्के। मुंहिंजे आका फ़रमायो, जेको माण्हू रमज़ान जे महीने खे पहुतो पोइ बि उन जा रोज़ा न रखियाई त उहो वॾो बदबख़्त आहे। उहो हुज़ूर फ़रमायो त 2 वॾा बदबख़्त वॾा, हिकिड़ो हो मौला अलीअ खे सोणे हबीब ॿुधायो, सोना अली दुनिया में अल्लाह वॾा बदबख़्त ख़ल्क़ आहिनि। हिकिड़ो उहो जंहिं हज़रत सालेह अलैहिस्सलाम जी ॾाचीअ जा खुर जंघूं कटियूं हुयूं, ऐं ॿियो वॾो बदबख़्त इब्ने मुलजिम उहो आहे जेको मुंहिंजा सोना अली तुंहिंजे मथां वार कंदो। उन हबीब फरमायो त 3 बदबख़्त उहो आहे जंहिं खे रमज़ान मुबारक महीनो मिले, हुजे बि ॾंडो ॾोड़ो, सिहत बि हुजे, सलामती बि हुजे, आफ़ियत बि हुजे, सफ़र में बि न हुजे, ऐं पोइ बि जेकॾहिं उहो रमज़ान जा रोज़ा नथो रखे, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उहो तमामु वॾो बदबख़्त आहे। वमन अदराक वालिदैहि औ अहदहुमा फलम यबिरहु फ़क़द शक़ा। ऐं जेको माण्हू पीउ माउ ॿिन्ही मां हिक खे पतो पोइ बि उन्हनि सां नेकी न कयाई त उहो बि बदनसीब आहे। मुंहिंजे आका फरमायो त जंहिं जे ज़िंदगीअ में अबो अम्मा
उनखे मिलिया हिकिड़ो त ॼाओ जीअं आका रहमत वारा हबीब दुनिया में आया त संदन वालिद बाबो साईं हज़रत अब्दुल्ला साईं दुनिया तां अॻ में ई विसाल करे चुका हुआ। 7-8 सालनि जी उमिरि खे हुआ। संदन अम्मा आमिना साईं दुनिया तां विसाल फरमायो। मुंहिंजे आका फरमायो उहो न पर उहो शख़्स जंहिंखे ज़िंदगीअ में अबो अम्मा मिलिया उन पीउ माउ जी ख़िदमत करे जन्नत जो हक़दार नथो बणिजे त उहो बि वॾो बदबख़्त आहे। वमन ज़ुकिरतु इंदहु फलम युसल्लि अलैय फ़क़द शक्के ऐं जंहिंजे अॻियां मुंहिंजो ज़िक्र कयो वियो पोइ बि मूं ते सलात न पढ़ी त उहो बि वॾो बदबख़्त आहे। यानी मुझे आका रहमत वारे हबीब जो नामे नामी इस्मे गिरामी मुहम्मद जॾहिं वरतो वञे मुसलमान जे मथां फ़र्ज़ आहे त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़रूरु चवे। जेको नथो चवे मुझे आका फरमायो उहो वॾो बदबख़्त आहे। जॾहिं मिठे महबूब करीम जो ज़िक्र ॿुधो नालो ॿुधो त मुंहिंजे आका रहमत वारे हबीब ते ज़रूरु दुरूद पाक पढ़ंदा कयो। मुस्नद अहमद ऐं मुस्नद बाज़ार में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे रसूल अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी उम्मत खे रमज़ान में 5 अहिड़ियूं नेमतूं अता कयूं वियूं आहिनि जेके अॻु कंहिं बि उम्मत खे अता कोन थियूं। 5 अहिड़ियूं नेमतूं जेके अॻियनि उम्मतुनि खे हुज़ूर फरमायो रोज़ा त उन्हनि ते बि फ़र्ज़ु हुआ पर उहे नेमतूं जेके मुंहिंजी उम्मत खे मिलियूं उन्हनि खे न मिलियूं। सभ खां पहिरियां त रोज़ेदार जे वात जी बोइ अल्लाह वटि मुश्क जी सुरहाण खां वधीक पाकीज़ा आहे। नंबर ॿियो रोज़ेदार जे रोज़े अफ़्तार करण ताईं मलाइक उन्हें रोज़ेदार जे लाइ अल्लाह खां बख़्शिश घुरनि था। नंबर 3 उन्हनि लाइ अल्लाह रोज़ानो जन्नत खे सिंगारे थो पोइ फरमाए थो अन क़रीब मुंहिंजे सालेबाननि खां ॾुख ऐं तकलीफ़ूं हटायूं वेंदियूं ऐं उहे तो में दाख़िल थींदा। इहो केरु थो चवे अल्लाह। हुज़ूर फरमायो त रब पाण जन्नत खे सिंगारण जो रोज़ानो रमज़ान मुबारक में जन्नत सिंगारी वेंदी आहे। सिंगारण खां पोइ रब्बुल आलमीन उन सिंगारियल हालांकि अल्लाह जी जन्नत का कोझी कान्हे का नेमतुनि जी खोट न आहे पर रमज़ान मुबारक में उन जा सिंगार अञा वधाया वेंदा आहिनि। पोइ जन्नत सां रब्बुल आलमीन मुखातिब थींदो आहे जन्नत तो में दुनिया जे अंदरि जन ॾुख ॾाखड़ा ॾिठा आहिनि तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि मां रब्बुल आलमीन अन क़रीब उन्हनि जे लाइ तकलीफ़ूं दूरि कंदुसि ऐं तो में सुकून सां अची रहंदा। साईं गर्मी आहे कीअं रोज़ो रखूं? अल्लाह चवे थो इहा तकलीफ़ तोखे मूं ॾिनी आहे। रोज़ो मुंहिंजो आहे मूं फ़र्ज़ु कयो आहे। दुनिया जे अंदरि मां मिसाल ॾींदो आहियां त जेकॾहिं को मरीज़ आहे ऑपरेशन थियणो आहे राति जो डॉक्टर जो अमर थी वियो अबा सुबुह जो इन जो ऑपरेशन आहे खाइण पीअण बंदि कयो साईं हा भली मासूम ॿार आहे सुबुह जो उनखे त ख़बर न आहे न त मुंहिंजी चांहि पाणी मानी छाजे लाइ बंदि कई वई आहे पर भली बाबो वेठो हुजे अमड़ वेठी हुजे बच्चा थोरी देरि तरस तुंहिंजी बहितरी ऐं भलाई लाइ आहे डॉक्टर मना कई आहे अॼु तुंहिंजो ऑपरेशन रिथियल आहे जेसी ताईं ऑपरेशन थी वञे तेसी ताईं तोखे पाणी बि पीअणो न आहे मानी बि खाइणी न आहे ए मुस्लमान उन ऑपरेशन थींदड़ मरीज़ जी बहितरी ऐं भलाई चाहींदड़ उन डॉक्टर जे चवण ते जेकॾहिं तूं अमल करीं थो त अल्लाह रब्बुल आलमीन खे तुंहिंजे मुंहिंजे बुख जी ज़रूरत न आहे अल्लाह ॾिसे थो त जंहिं बहाने खे 11 महीना मूं रज खारायो 12 महीने में मूं अल्लाह जे लाइ मूं ख़ुदा जे फ़रमान ते केतिरो अमल थो करे ख़ुदा बचड़ा ॾिना रिस्क ॾिनो रहमत सां माला माल कयईं सिहत ॾिनई आफ़ियत ॾिनई
ज़िंदगी जे अंदर कई इत्मीनान अता कया वो रब्बुल आलमीन तो फरमाए बंदा रोज़ो रख मुझे लाए मुझे आका फरमायो उन्हें खां पो चौथो जेको इनाम आ रमज़ान में मरदूद शैतान कैद कया वञनि था पो उन में उहे नथा आज़ाद कया वञनि जीअं उहे ॿियनि महीननि में आज़ाद हूंदा हा। ॿियनि उम्मतुनि जे मथां रोज़ा फ़र्ज़ हा पर उन्हनि जे रोज़नि जी फ़र्ज़ियत दौरान शैतान खे क़ैद न कयो वेंदो हो, इब्लीस खे क़ैद न कयो वेंदो हो। मुंहिंजे आका फरमायो इहो मुंहिंजी उम्मत जे मथां महिरबानी थी जो रमज़ान जो महीनो जॾहिं उन्हनि वटि आयो त अल्लाह शैतान सरकश जिन्ननि खे क़ैद कराए छॾियो। ऐं पंजो इनाम मुंहिंजे आका फरमायो रमज़ान जी आख़िरी राति उन्हनि जी बख़्शिश कई वेंदी आहे। सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह छा उहा लैलतुल क़द्र आ? पाण फरमायो ला वलाकिन्नल आमिल इन्नमा युवफ़्फ़ा अजरहु इज़ा क़दा अमलह। मुंहिंजे आका फरमायो लैलतुल क़द्र त नाहे पर मज़दूर खे जॾहिं कमु पूरो थिए थो त पोइ पूरी मज़दूरी ॾिनी वेंदी आहे। सुभान अल्लाह। यानी ईद जी रात शवाल जो चंड नज़र ईंदो आहे। मुंहिंजे आका रहमतुल लिल आलमीन हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन राति उन्हनि जे बख़्शिश जो आम ऐलान थींदो आहे। जन रमज़ान मुबारक में जीअ खे जफ़ा ॾिनी, ॾींहं जो रोज़ा रखिया, राति जो तरावीहूं पढ़ियूं, आदीअ जो उथी तहज्जुद अदा कई, सहरीअ जे लाइ पंहिंजे नेणनि जी निंड फिटाए रोज़े जे इंतज़ाम में लॻी विया। माइरूं भेनरूं न्याणियूं बचड़ा नंढा वॾा सभु सॼी राति अल्लाह जी रज़ा जे लाइ जाॻिया। रब्बुल आलमीन फरमायो उहे सॼो महीनो रोज़ा रखनि था, तरावीहूं पढ़नि था, नफ़िल अदा कनि था, फ़राइज़ अदा कनि था, मूं रब्बुल आलमीन जे क़ुरान जी तिलावत कनि था। हाणे सॼो महीनो उन्हनि मज़दूरी कई आहे, आख़िरी राति मां अल्लाह उन्हनि खे उहा उजरत मज़दूरी ॾींदुसि। अबा पोइ उहा मज़दूरी दुनिया वारी त कान हूंदी न 500,000। उहा मज़दूरी अल्लाह जो इनाम आहे, अल्लाह जो ॾाज आहे। जेतिरो रब्बुल आलमीन ॾाज इनाम पंहिंजे बाननि खे ॾिए केर बि नथो ॾेई सघे। मुस्नदुल बाज़ार में हज़रत अबू सईद रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बेशक अल्लाह ताला रमज़ान जी हर राति में ऐं हर ॾींहुं बाननि खे जहन्नम खां आज़ाद कंदो आहे ऐं रमज़ान जे हर ॾींहुं ऐं हर राति में हर मुस्लमान लाइ दुआ मक़बूल हूंदी आहे। दुआ क़बूल थियण जो ही महीनो आहे दोस्तो। पोइ अहिड़ा इनाम वंडिजी रहिया आहिनि, अहिड़ा मिस्रनि जा मींहं वसी रहिया आहिनि, अहिड़ी रहमत जो नुज़ूल आहे त असीं ग़फ़लत वारी निंड में सुतल न हुजूं। हिन ऐलाननि खे कंहिं मुल्ला मौलवीअ जो ऐलान न पर अल्लाह जो फ़र्ज़ु सम्झी, आज़ान खे कंहिं मुअज़्ज़िन जो सॾु न पर अल्लाह जो फ़र्ज़ु सम्झी लब्बैक चई पहुचूं त सही। पहुचणु तुंहिंजो कमु आहे। पोइ ॾिस त अल्लाह ताला जे तरफ़ खां उहे इनाम ऐं एज़ाज़ कीअं था मिलनि। तिबरानी औसत में हज़रत अमीरुल मोमिनीन सैयदना उमर फ़ारूक रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत अचे थी त सोने सरदार मदीने वारे साईं फरमायो रमज़ान में अल्लाह जे ज़िक्र करण वारे लाइ बख़्शिश कई वञे थी ऐं अल्लाह खां घुरण वारो महरूम नथो थिए। हिन महीने में जेको ख़ुदा जे ज़िक्र में गुज़ारींदो आहे, मुंहिंजे आका मदीने वारे साईं सर्टिफिकेट ॾिनो त अल्लाह हुनखे बख़्शे छॾींदो आहे। दोस्तो अगरि कंहिं ख़ुशनसीब खे रमज़ान जो महीनो ॿिन्ही हरमनि मां कंहिं हिकु हरम मके पाक या मदीने मुनवरा में नसीब थी पवे त उहो उन लाइ वॾो भाग ऐं वक़्तु आहे। हिते त रमज़ान मुबारक जूं रहमतूं आहिनि ई आहिनि पर भलो भाग संदोन जो मको ॾिसी मोटिया तंहिंखां पोइ ॾिठो न रोज़ो पाक रसूल जो।
सुनन इब्न माजा में हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा खां रवायत आहे, हादी आज़म रब्बुल आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन अदराक रमदान बिमक्कत फसाम वक़ाम मिन्हु मा तयस्सर लहू कतबल्लाहु लहू मिअत अल्फ शहर रमदान फीमा सिवाहा। जंहिं माण्हूअ खे रमज़ान जो महीनो मके पाक में नसीब थियो पोइ उन जा रोज़ा रखियाई ऐं जेतिरो थी सघियुसि त रमज़ान जे रातिनि जो क़याम कयाई त अल्लाह हुन लाइ ॿियनि शहरनि जे 1 लख रमज़ाननि जेतिरो अजर लिखे थो। मके पाक में रमज़ान मुबारक में पहुतो उन हिकिड़ो रोज़ो रखियो त हिकिड़ो रोज़ो 1 लख रोज़नि जे बराबरि, हिकिड़ी निमाज़ 1 लख निमाज़ुनि जे बराबरि, हिकिड़ो नफ़िल 1 लख नफ़िलनि जे बराबरि आहे। उन लाइ हर ॾींहुं ऐं हर राति जे बदिले बाने आज़ाद करण जो अजुर लिखे थो। हर ॾींहुं घोड़े सवार जी अल्लाह जी राह में जिहाद करण जेतिरो अजुर लिखे थो। उन जे लाइ हर ॾींहुं ऐं हर राति जूं नेकियूं लिखे थो। तिबरानी कबीर में हज़रत बिलाल बिन हारिस खां रवायत आहे, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रमदान बिल मदीनते खैरुम मिन अल्फ रमदान फीमा सिवाहा व जुमअतुन बिल मदीनते खैरुम मिन अल्फ जुमअतिन फीमा सिवाहा मिनल बुल्दान। मक्को त मक्को आहे, अल्लाह जो घर आहे, मुंहिंजे महबूब आका जे विलादत जो मरकज़ आहे। पर उन आका मदीने वारे साईं फरमायो त मदीने मुनवरा में हिकिड़ो रमज़ान ॿियनि जायुनि ते 1000 रमज़ाननि खां भलो ऐं मदीने मुनवरा में हिकिड़ो जुमो ॿियनि शहरनि में 1000 जुमन अदा करण खां भलो। ॿिया 1000 जुमा ॿिए हंधि अदा कयो, मदीने में हिकिड़ी जुमे जी नमाज़ पढ़ो रमज़ान मुबारक महीने में। मुंहिंजे आका फरमायो हुन 1000 जुमन जो सवाब पंहिंजे दफ़्तर में लिखाए वरितो। अञा इनाम पियो आहे, बुखारी ऐं मुस्लिम में हदीस आहे, मुंहिंजे आका फरमायो, उम्रतुन फी रमदान तादिलु बिहज्जतिन औ क़ाल हज्जतन मई। सही बुखारी जी हदीस आहे, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रमज़ान शरीफ़ में उम्रो अदा करण मूं मुहम्मद रसूलुल्लाह सां गॾु हज करण बराबरि आहे। ॿिया बि उमरा जंहिंखे अल्लाह दौलत सां नवाज़ियो आहे, नेमतूं ॾिनियूं आहिनि, ॿियनि महीननि में भली उमरा कयो, पर मुंहिंजे आका मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रमज़ान मुबारक में उमरो कयो। रमज़ान मुबारक वारो अव्हां जो उमरो ॼण मूं मदीने वारे साईं सां गॾु अव्हां हज कयो। ॾिसो केॾो इनाम आहे। 1400 साल पहिरियां आका सां गॾु हज कयो सहाबन सगोरन, पर उन मदीने वारे साईं जी असां अव्हां सां केतिरी मोहब्बत हुई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर हुई त मुंहिंजी उम्मत में कई अहिड़ियूं हसरतूं रखंदड़ हूंदा, मूं मुस्तफ़ा करीम सां मोहब्बत रखण वारा हूंदा, त मां मदीने वारो साईं उन्हनि जे लाइ बि ऐलान थो करे वञा त मुंहिंजा उम्मती इहो घबरायो न। ज़ाहिरी तौरु दुनिया मां जेकॾहिं मां गुंबद ख़ज़रा में आरामी थियां थो त इहा जुदा ॻाल्हि आहे, लेकिन मां मुस्तफ़ा अव्हां खे चवां थो त अव्हां जा अमल, अव्हां जूं नेकियूं उन्हनि में घटिताई न ईंदी। अव्हां रमज़ान मुबारक उमरो कयो, क़यामत में मां रब मां रसूलुल्लाह अव्हां अल्लाह जी दरबार में अव्हां जे लाइ मूंसां गॾु कयल हज जो सवाब ख़ुदा खां वठी केॾो स्पेशल पैकेज आहे। हीउ बोनस जो महीनो आहे। पैकेज त थींदा आहिनि, पैकेज थींदा आहिनि पंहिंजनि पैसनि मां, बाबा हेतिरा पैसा ख़र्च कयो हिन में तव्हांखे हीउ पैकेज मिलंदो, पर बोनस आहे एज़ाज़ी इनाम ऐं इकराम। ही अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ खां रहमतुनि जे
बोनस वारो महीनो आहे, रहमतुनि जी आता वारो महीनो आहे। आम ॾिहाड़नि में नफ़िल पढ़ूं त नफ़िल जो सवाब, हिन महीने में नफ़िल पढ़ूं त फ़र्ज़ जो सवाब। पढ़ूं त नफ़िल था, तरावी नमाज भी नफ़िली, तहज्जुद भी नफ़िली, इशराक भी नफ़िली, तहय्यतुल वुज़ू भी नफ़िल आहे, अवाबीर भी नफ़िल आहे। पढ़ूं नफ़िल, सवाब फ़र्ज़ जो। पढ़ूं फ़र्ज़, रब्बुल आलमीन चवे मुंहिंजा महबूब तूं मुंहिंजो महबूब आहे त तुंहिंजे सदके तुंहिंजी उम्मत जेका आहे मां रब उन्हनि सां प्यार थो कयां। हिकु फ़र्ज़ पढ़नि मां रब उन्हनि खे 70 फ़र्ज़नि जो सवाब हिन भलारे महीने जे अंदरि। तो दोस्तो, मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जा उम्मतियो, ही महीनो सदके खैरात करण जो महीनो। मूं अर्ज़ कयो न, अल्लाह साईं जे तरफ़ां बोनस मिलंदो आहे रहमतुन बख़्शिश जो। मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो, बुखारी में हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा खां रवायत आहे, कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजवदन नास, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी माण्हुनि खां वधीक सखी हुआ। हुज़ूर खां को अची घुरे ऐं हुज़ूर न ॾियनि, इहो नामुमकिन आहे। छो त हदीस अचे थी त हुज़ूर सभिनी खां वधीक सखी हुआ। वकान अजवद मा यकून फी रमदान हीन यल्काहु जिब्रील वकान यल्काहु फी कुल्ली लैलतिन मिन रमदान फयुदारिसुहुल कुरआन फल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजवद बिल खैर मिनर रीहिल मुरसलह। सही बुखारी जी हदीस आहे। पाण रमज़ान में उन खां बि वधीक सखावत कंदा हुआ। जॾहिं रमज़ान जे महीने में जिब्रील हर राति साणनि मुलाक़ात कंदो हो ऐं पाण उन सां गॾु क़ुरान जी तिलावत कंदा हुआ। पाण उन वक़्तु तेज़ हवा खां वधीक खैर करण वारा हूंदा हुआ। यानी आम दिहाड़न में तो मुझा आका सखी हुआ ही हुआ, पर हिन महीने में उन मुझे रहमत वारे आका हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सखावत जो दरिया हो न समुंड होंदो हो। जहीं मंझा कई सखावत जा दरिया निकरंदा हुआ। तो दोस्तों, ही रमज़ान मुबारक महीनो अज़मतुन बरकतुन रफ़अतुन शफ़क़तुन वारो महीनो आहे ऐं हिन महीने जो असीं एहतराम कयूं, उन इनाम इकराम मां फ़ाइदो वठूं। ॿियो नथो थिए, घटि में घटि हिन महीने जो असीं अदब कयूं। ला अदब लहू वला ईमान लहू, जंहिंमें अदब नाहे उनमें ईमान भी नाहे। अवां बुज़ुर्गान दीन खां कई भेरा ई रवायत ॿुधी चुका आहियो त सरे बाज़ार यहूदीअ जो पुटु का शइ खाए पियो, यहूदी ठका चमाट कढाए चोराई छा थो करीं? चई बाबा खावां थो। चई तोखे ख़बर नाहे त ही रमज़ान जो महीनो पियो हले ऐं मुस्लमान रोज़े सां आहिनि? चई बाबा रोज़ो त उन्हनि मुस्लमाननि लाइ, असां लाइ नाहे। चई भली असां लाइ न हुजे, पर मुस्लमाननि जे इलाइक़े रियासत में रहूं था, रोज़े रमज़ान मुबारक जो एहतराम ज़रूरी आहे। बुज़ुर्गनि लिखियो आहे त उहो यहूदी मरी वियो, उनखे कंहिं ख्वाब में ॾिठो त जन्नत में वेठो हो। बुज़ुर्ग हैरान थींदे पुछुसि त यहूदी तूं जन्नत में? चई हा, मूं जन्नत में इन करे आयो आहियां जो जॾहिं रमज़ान मुबारक महीने जे अंदरि मूं पंहिंजे बच्चे खे चमाट हणी तंबीह कई हुई त ख़बरदार, मुसलमाननि जो महीनो, अल्लाह जो मेहमान महीनो रमज़ान आहे, हिन में सरेआम खाओ पीअनि। मुझे उन हिकिड़े अमल खे अल्लाह जी ज़ात एॾो त दर्जो अता फ़रमायो जो रब्बुल आलमीन मूंखे ईमान नसीब फ़रमायो, कलमे जो मौत नसीब फ़रमायो। मां मुसलमान थी दुनिया ता मोकिलायो हो ऐं उन कलमे जे सदके, रमज़ान जे एहतराम जे सदके अल्लाह ताला मूंखे जन्नत अता फ़रमाई आहे। ताणे वाणिया भी रमज़ान जो एहतराम कनि, तूं असां न कयूं, इहो ग़लति अमल आहे। अल्लाह ताला मुंहिंजो चवणु अव्हां जो ॿुधणु पंहिंजी